मादे जे हालतुनि जी हिक ॿिए में तब्दीली, मादे जी हिकिड़ी हालत ॿी हालत में तब्दील करे सघिजे थी। नहिरो साल गर्म करण सां, गर्मी ॾियण सां पाणियाठ में बदिलजी, छाखे नहिरो खे छा करिणो आहे, गर्मी ॾियणी आहे त उहो छा में चेंज थी वेंदो, पाणियाठ में तब्दील थी वेंदो। मिसाल आहे बर्फ़ खे जेकॾहिं गरम कंदासीं या फ्रिज खां ॿाहिरि में रखंदासीं त उहा छा थी वेंदी, पाणी थी वेंदी। बर्फ़ सॉलिड स्टेट आहे, ठीकु आहे, पकी नहरी स्टेट आहे, ऐं पाणी छा आहे, लिक्विड स्टेट आहे। छा में चेंज थी वियो, सॉलिड लिक्विड में। कहिड़े तरीक़े सां, गरम करण सां। ॿियो तरीक़ो आहे पाणियाठ यानी लिक्विड खे चेंज करिणो आहे सॉलिड में। उन जे लाइ छा करिणो आहे, थधो करिणो आहे। गर्मी कढणी, गर्मी थधो करणु या गर्मी ख़ारिज करणु, गर्मी ख़ारिज करणु। मिसाल आहे पाणी आहे न, पाणीअ खे जेकॾहिं फ्रिज में रखंदव त उन मां गर्मी निकिरी वेंदी, छा थी वेंदी, बर्फ़ थी वेंदी, थधो करणु, ठीकु आहे। त पाणियाठ खे नहिरो में वापसि आणण जे लाइ छा करिणो आहे, थधो करिणो आहे या गर्मी ख़ारिज करणी आहे। ॿियो आहे पाणियाठ यानी लिक्विड खे छा में चेंज करिणो आहे, गैस में चेंज करिणो आहे। लिक्विड खे चेंज करण लाइ बि छा करिणो आहे, असांखे गर्मी ॾियणी आहे, ठीकु आहे। मिसाल पाणीअ खे जेकॾहिं असां बाहि ॾींदासीं त उहो छा थी वेंदो,